अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु अव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। अॼु असांजी ख़ुशनसीबी त असां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध जा नामियारा शाइर ऐं सीनियर शाइर लेखक कालमिस्ट हिदायत बलोच साहब। महिरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। अॼु असां कोशिशि कंदासीं जीअं त हीउ अगस्त महीनो हले पियो ऐं अगस्त महीने में ई असांजो तमामु सिंधीअ जो वॾो शाइर नामियारो शाइर शमशेर उल हैदरी असांखां जुदा थी वियो हो। ऐं जीअं त शमशेर साहब जे तव्हां तमामु घणो वेझा रहिया, उनखे तमामु वेझो खां तव्हां ॾिठो, तव्हांजा दोस्त रहिया, त असां हिन प्रोग्राम जे बहाने शमशेर साहब खे बि यादि कंदासीं ऐं हिदायत साहब खां उन जूं यादगिरियूं, उन जा किसा, उन जूं ॻाल्हियूं, उन जा मूड्स उहे पुछंदासीं त हू कीअं हूंदो हो। उन खां अॻु में जो असां उन ते ॻाल्हायूं, मूंखे शमशेर साहब जो हिकिड़ो नज़्म यादि थो अचे जेको हुन आज़ादु नज़्म कीअं हुजणु घुरिजे जे हवाले सां हिकिड़ो लिखियो हो। त आज़ादु नज़्म हीअं लिखी सघिजे थो। आज़ादु नज़्म इहो न आहे त उन में फ़नी बंदिशुनि खे तव्हां टोड़ियो, उहो फ़नी पूराए सां मुकमल हुजे, पर पोइ बि उन में ग़ज़ल वांगुरु बंदिश न हुजे, पर हुजे वज़न में सॼो। जी जी शमशेर नज़्म हो जेको तमामु मशहूरु हो, बेदल बि ॻायो हुनखे। चवे केरु थो त तूं कुझु न कर, भला केरु तोखे थो रोके, त तूं पंहिंजे हुस्ने दौरो ज़ां ते नाज़ां न थी, जवानीअ जे दौलत ते शादां न थी। चवे केरु थो त तूं पंहिंजे आयल बहारुनि जे बख़्शियल सुरीले शफ़ाफ़ निर्मल ऐं नाज़ुक गुलाबी बदन ते सदा साफ़ रेशम जी ज़रतार पोशाक पाइणु छॾे ॾे, न कर सींध सुरमो ऐं पंहिंजे ख़यालनि खे दिलि जे वीरान ख़ाननि में जकड़े तबसुम जे चपड़नि ते शोखीअ जी सुर्खी लॻाइणु छॾे ॾे। चवे केरु थो त तूं कुझु न कर। हाणे इन नज़्म में तव्हां ॾिसो त छा रवानी आहे ऐं छा हुन जो तख़युल आहे। तव्हां इन ते ॻाल्हायो ज़रूरु। सही। आज़ाद नज़म जो त ॼण त ख़ालिक इहो हुयो असां वटि सिंधीअ में। हा। हाणे शमशेर हैदरी मुंहिंजो त दोस्त तमामु वेझो दोस्त। हाणे इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो हू मुंहिंजो दोस्त हुयो ऐं ताजल बेवस, इहे ॿई मुंहिंजा तमामु घाटा दोस्त हुया, जेके ॿई हाणे मूंखे छॾे हलिया विया आहिनि ऐं मां उन्हनि खां पोइ ॼण त आहियां ई कोन हिन दुनिया में। ऐं ख़ुशकिस्मती सां मां शमशेर वटि न वेंदो हुउसि, हू मूं वटि ईंदो हुओ हर रोज़ु शाम जो। पोइ अदब ते ॻाल्हियूं, किताबनि ते ॻाल्हियूं, तबसरा, इहे सभु कुझु थींदा हुया। ताजल बि उन वक़्त में उते रहंदो हुयो जिते असां रहंदा हुआसीं, गार्डन में। पोइ ताजल देरि सां छॾे हलियो वियो, पर दिलि तां कोन वियो, गॾु हूंदा हुआसीं। शमशेर हैदरी जो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, शमशेर हैदरी जो कलाम जेको छपियल आहे उहो त तमामु थोरो कलाम, लाट जे नाले सां जेको किताबु आहे हुन। हाणे ॿिया दोस्तनि जा अलाए केतिरा किताब आहिनि। शमशेर हैदरी जी इहा ख़ूबी हूंदी हुई त हू अदीब पैदा कंदो हुओ, शाइर पैदा कंदो हुयो। ऐं अलाए एडिटर मेराण में अलाए केतिरनि किताबनि जो मैगज़िन्स जो एडिटर रहियो, ऐं हू चुकूं ठीकु करे, शाइरनि जूं कचनि जूं ठीकु करे पोइ छपींदो हुयो। ऐं इहा ॻाल्हि बि कॾहिं न ड्राड़ हयईं, न ॿटा खयईं त मां ठीकु कंदो आहियां, मां ख़ामोश। मजाल आहे जो कॾहिं असां त हाणे शमशेर हैदरी ऐं ताजल उन वक़्त में मूं वटि गाॾी हूंदी हुई, हिननि वटि गाॾियूं न हूंदियूं, तॾहिं पोइ छा भिटाई पंहिंजो हा अदबी कॉन्फ्रेंसूं थींदियूं हुयूं,
सच सरमस्त ते थींदियूं हुयूं, कलंदर शहबाज़ ते थींदियूं हुयूं। पोइ टई असां गॾु निकिरंदा हुआसीं, पोइ कचहरियूं कंदा वेंदा हुआसीं, वरी कचहरियूं कंदा ईंदा हुआसीं। त ख़ासि तौर ते शमशीर हैदरी में हिकिड़ी इहा न हू चए त मां कामरेड आहियां, कॾहिं न चई त मां कामरेड आहियां। सिंधी अदबी संगत जो अलाए 11 साल त सेक्रेटरी रहियो। इहो ई शायदि सबबु हुजे त सिंधी अदबी संगत हिकिड़ी तरक़ी पसंदि जमायत रही, जेका हाणे न आहे। तरक़ी पसंदि भली हुजे, पर सिंधी अदबी संगत उहा न आहे जेका उन वक़्त में हूंदी हुई। बिल्कुलु सही था चओ। जो को सरकारी माण्हू न अची सघंदो हो असांजे हिन में मीटिंग्स में। सो शमशीर हैदरी जो कहिड़ियूं ॻाल्हियूं करे, कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, तमामु वॾो माण्हू हुयो, जंहिंजी वॾे में वॾी ख़ासियत ऐं ख़ूबी इहा हूंदी हुई जो ड्राड़ न हणंदो, ॿटाक न हणंदो, इहो न चवंदो त ही शाइर जी ही शेर, हिन लेखक जो ही लेख मूं सही कयो आहे। इहे अच्छा, उन खां अलावा मूंखे पर्सनली यादि थो अचे त मुंहिंजी किथे कंहिं मैगज़ीन में शेर छपिया हुआ, ग़ज़ल छपिया, त उन खां पोइ जंहिं ॾींहुं हिकु दफ़े शमशेर साहिब जी मुलाक़ात थी त ॾाढो मूंखे पुर उमीद हवाले सां पुठी ठपे, चई तूं ॾाढो सुठो थो लिखी, ॾाढो। त उन वक़्तु मां ज़ाहिर हिकिड़ो नओं शाइर हुयुसि, ऐं उन वक़्तु हिन सीनियर शाइर जी पज़ीराईअ मूंखे तमामु इनकरेज कयो, ऐं मां घणो लिखियो। पोइ त काफ़ी वरी, ऐं शमशेर साहिब जा भोग बि ॾाढा भला हूंदा, हू पंहिंजे मिज़ाज में एॾो माना खिलणो मिलणो माण्हू हो जो मूंखे हिकिड़ो यादि थो अचे वाक़ियो, किथे कंहिं शाइर जे टीजे ते वेठा हुआसीं, त उते हिकिड़ो नौजवान शाइर आयो, ऐं टीजे हाणे मौक़ो महल ॾिसबी आहे त किथे, हाणे टीजे ते वेठा ई आहियूं त उते हुन फाइल ॾिनसि ऐं चए साईं फलाणो शाइर त गुज़ारे वियो, उनखे मां ॾिनो हुयो त किताब मुहाग लिखी ॾिए, मुंहिंजो मसविदो आहे, सो उहो त हाणे गुज़ारे वियो, हाणे भला तव्हां लिखी ॾियो। त शमशेर साहिब मुस्कुराए चयो तव्हांजो छा इरादो आहे, हाणे मूंखे सो माना अहिड़े क़िस्म जूं खोड़ ॻाल्हियूं शमशेर साहिब में। तव्हांखे बि कुझु जेकॾहिं वाक़िया यादि हुजनि? मज़ाक कंदो शमशेर हेडड़ी, पाण खे चवंदो, पंहिंजो नालो रखियईं शमशेर हेडड़ी। हैदरी हेडड़ी। ऐं उन जूं पैरोडीज़ बि मशहूरु, घर में इलाही चवंदा खे चवंदो घर में इलाही चढ़ा। हा, पैरोडीज़ बि, पैरोडी शेख अयाज़ कलाम मां ॾोही हां, मां ॾोही हां ते लिखे, मां ॾोही हां, मां ॾोही हां, मां कई बतर थिया। सो ऐं ख़ासि तौर ते उन जे उमिरि जे आख़िरी कुझु सालनि में जॾहिं उन खां बीनाई हली वई अखियुनि जी, त उन में बि असां उनखे तमामु मायूस या उदास न ॾिठो। पोइ बि उहो हशाश बशाश ई हुयो काफ़ी हद ताईं। हा हा, उन ॾींहं मूं वटि ईंदो हो। मां जॾहिं हुनजो फ़ौतगी थी वई त मां अमेरिका में हुउसि, कोन हुउसि हिते, पर बहरहाल मूंखे घणियूं ॻाल्हियूं यादि थियूं अचनि। हाणे मूंखे जेकॾहिं मूंखे रोअणु अची वेंदो। हा, मां ॾाढो न तव्हां ज़ाहिर सेंसिटिव हूंदव उन मामले में। बाक़ी हिकु असां पुछियोसीं, साईं हाणे तव्हांखे जेकॾहिं ही दुनिया हूअं तव्हांजूं अंदर जूं अखियूं त खुलियल आहिनि, तव्हां त सभु कुझु ॾिसो पिया, पर ही साम्हूं जेको हाणे परदो अची वियो आहे, तव्हां ॾिसी नथा सघो शयूं, उन में तव्हां कीअं था फील कयो? त ॾाढो ईअं ख़ुशीअ में चयईं त यार एतिरी उमिरि त ॾिठोसीं न सभु कुझु, हाणे जेकॾहिं कुझु 2-3 साल बचा आहिनि, इहे चवंदो त अॻे ॾिसी कमु हलाईंदासीं, हाणे ॿुधी कमु हलाईंदा। ऐं शाइरीअ जे हवाले सां हुन कॾहिं बि पाण खे ईअं प्रोजेक्शन न ॾिनी, कॾहिं बि न। पाण खे ईअं पढ़ाइण वारी ॻाल्हि त हुन में हुई कान। तोड़े जो हुन जा कुझु शेर त सिंधी शाइरीअ जो सरमायो आहिनि।
बिल्कुलु सही। तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो ॼण त सिंधूअ जे ॿिए किनारे हिकिड़ो शमशेर आहे हिकिड़ो दुनिया में सो बि दुनिया मां अॼु गुज़ारे वियो। त अहिड़े क़िस्म जूं खोड़ ॻाल्हियूं उहे खोड़ शेर आहिनि जेके हुन जे अज़मत जे सबूत तौरु पेश करे सघजनि था, पर हुन कॾहिं बि इहा ॻाल्हि जताई कोन त मां को शाइरु आहियां। ऐं वॾी ॻाल्हि इहा त जॾहिं केरु चवंदो हुउसि त साईं तव्हां त वॾा शाइर आहियो, त चवंदो न न मां वॾो शाइर कान आहियां, मूंखे रुॻो टेक्निक अची वई आहे शाइरी करण जी। ऐं हू चवंदो त जीअं तव्हां कंहिं दर्ज़ीअ खे चओ त हे त हीअं कटे ॾे कपिड़ो ऐं उहो हुनखे टेक्निक ईंदी हुजे उहो तव्हांखे कटे ॾिए, चई मूंखे ईअं शाइरी जी टेक्निक अची वई आहे। तव्हां ॿुधो, रेडियो पाकिस्तान ते स्क्रिप्ट लिखिणो हुजे या टेलीविज़न ते स्क्रिप्ट, हा उते वेही पनो थो ॾियो, उते वेही स्क्रिप्ट लिखी ॾींदो, अहिड़ो लिखे जो केरु महीनो बि करे लिखे न लिखी सघे। इहा उनजी महारत आहे। हा, पंहिंजे फ़न ते पंहिंजे ॾात ते महारत आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां त पाकिस्तान टेलीविज़न या कराची टीवी ते सिंधी प्रोग्राम शुरू करण वारो शमशीर हुयो। वाह वाह, ॿियो को बि न हो, शमशीर शुरू कयो सिंधी प्रोग्राम ज़बरदस्त। हुनखे पोइ एडिटिंग हुनजी कंपेयरिंग सभु कुझु पाण कयो। ज़बरदस्त न, महिरबानी हिदायत साहिबु, असां तव्हांजा थोराइता आहियूं, तव्हां वक़्तु कढियो ऐं मां तव्हांजो थोराए तव्हांजो मूंखे यादि कयो। न न महिरबानी। नाज़रीन, कलमकार प्रोग्राम जो ही जेको अॼोको हिसो हुयो उहो हुयो साईं शमशेरुल हैदरीअ जे यादि में। उमेद त असां अहिड़नि ई पंहिंजनि माण्हुनि खे, लेजेंड्स खे, जिन सिंधी अदब खे हिकिड़ो जेको मक़ाम ते जंहिं वक़्तु बीठो आहे सिंधी अदब, उन में जिन माण्हुनि जो कंट्रीब्यूशन रहियो आहे, जिन जो हिसो रहियो आहे, उन्हनि खे उन्हनि जे ॾींहंनि ते यादि कंदा रहंदासीं। तव्हां ही असांजे प्रोग्राम जो लीडर टीवीअ जो चैनल सब्सक्राइब करे छॾियो त जीअं हर प्रोग्राम जॾहिं अपलोड थिए त तव्हां वटि उन जो नोटिफिकेशन अची वञे। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त, वरी ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। अल्लाह वाहे।